सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो हज़ूर लगारी आहे। ऐं हिन वक़्तु नवीद एंड नौमान एग्रीकल्चर फार्म ते मौजूदु आहियां। अॼु कुदरत जो हिकिड़ो करिश्मो, कुदरत जो हिकिड़ो जादू तव्हां सां शेयर कंदासीं। उहो हिकु वणु आहे जेको असां वटि मौजूदु आहे, जेको तक़रीबन मोस्टली तव्हांखे आसे पासे में नज़र अचे थो घणनि जॻहियुनि ते, पर असांखे उन शइ जी ख़बर कोन्हे, उन वण जी ख़बर कोन्हे। सो उहो वणु तव्हांखे अॼु असां ॾेखारूं था। उहो जादूगर वणु ही आहे, ही वणु तव्हां ॾिसी वठो। हिनखे अंग्रेज़ी में मोरिंगा ट्री चयो वेंदो आहे ऐं सिंधी में स्वांजड़ो। ही वणु पंहिंजे भर पासे में मौजूदु हूंदो आहे, ॿनियुनि में, ॻोठनि में, शहरनि में, रोडनि ते, रस्तनि ते, वाहुनि जे किनारनि ते पोखियो वेंदो आहे। अक्सर माण्हू पोखींदा आहिनि हिनखे, पर पाण खे हिन जी ख़बर कोन हूंदी आहे। कुदरत जेके ख़ूबियूं हिन वण में नवाज़ियूं आहिनि उन जी पाण खे ख़बर कोन हूंदी आहे। सो पाण हिन वण जा फ़ाइदा हासिलु कोन करे सघंदा आहियूं। जॾहिं वाइटामिन सी जी पाण ॻाल्हि कयूं त अक्सर माण्हुनि जे ज़हन में लीमो, नारंगी या ॿियूं जेके खटियूं शयूं ईंदियूं आहिनि, त वाइटामिन सी उतां खां मिले थी। जंहिंमें वाइटामिन सी जी कमी आहे उहो शरबतूं पीए, लीमे जूं, नारंगी खाए, माल्टा खाए, ॿियूं खटियूं शयूं वापराए। पर तव्हांखे जेका अॼु वाइटामिन सी जे बारे में आउं ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां, हीअ जेको मोरिंगा ट्री आहे, हिन जा जेके पन आहिनि, हिन में नारंगियुनि खां, लीमनि खां, इन्हनि माल्टनि खां, हिन जे पननि में जेका वाइटामिन सी मौजूदु आहे उहो 7 गुना, 7 भेरा, 7 गुना उहा वधीक आहे हिन में। ॾिसो केॾी न हैरानी जहिड़ी ॻाल्हि आहे, असांखे ख़बर ई कोन्हे। हिन जा पन जेकॾहिं पाण ईअं ख़ाली चॿाड़ियूं या हुनजी चांहि ठाहे पियूं, कावा चांहि, सिलेमानी चांहि, त हिन मां असांखे जेका वाइटामिन सी मिलंदी उहा 7 भेरा, 7 गुना लीमे खां, नारंगी खां वधीक मिलंदी। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां कैल्शियम जी ॻाल्हि कयूं त कैल्शियम हिन जे अंदरि खीर खां 4 गुना, 4 दफ़ो वधीक असांखे कैल्शियम मिले थी। हाणे अक्सर जॾहिं कैल्शियम जी ॻाल्हि थिए थी, जॾहिं हॾनि जी कमज़ोरी जी ॻाल्हि थिए थी, जॾहिं ॿारनि जी ग्रोथ जी ॻाल्हि थिए थी, त पाण ॿारनि खे घणे भाङे खीर ई पीआरींदा आहियूं। ऐं सुठी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, खीर बहितरीनु शइ आहे। पर ॾिसो, कैल्शियम हिन में खीर खां 4 गुना वधीक आहे न हैरानी जहिड़ी ॻाल्हि। जेकॾहिं ही पाण ॿारनि खे हिन जी चांहि पीआरूं या हिन जो पन खारायूं थोरे भाङे में, थोरी क्वांटिटी में, त ॿारनि जी हेल्थ केॾी बहितरीनु थी वेंदी हली। ऐं ॿी हिकिड़ी हैरानी जहिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, इहे सभु शयूं हिन जूं जेके आहिनि हिन जा बेनिफिट्स आहिनि, हिन जा फ़ाइदा आहिनि जेके पाण हासिलु कोन पिया करे सघूं। ऐं जेका ब्लड शुगर आहे, अक्सर जिन्हनि माण्हुनि खे शुगर आहे उहे जॾहिं हिन जा पन चॿाड़नि था त उन्हनि जी शुगर बैलेंस थी वञे। जिन्हनि खे ब्लड प्रेशर आहे, हिन जा पन जॾहिं उहे चॿाड़नि था त उन्हनि जो ब्लड प्रेशर हाई आहे त उहो बैलेंस थी थो वञे, लो आहे तॾहिं बैलेंस थी थो वञे। ऐं सम्झां थो त इहो कुदरत जो करिश्मो ई आहे। उन खां पोइ हार्ट बीट जंहिंजी वधीक आहे, हार्ट रेट जंहिंजो वधीक आहे, दिलि जा मसइला आहिनि, उहे जॾहिं हिन जे पननि खे चॿाड़नि था या हिन जे पननि जी चांहि पीअनि था त दिलि जा मसइला उन्हनि जा सही थी था वञनि, दिलि उन्हनि जो सही कमु थो करे। जेको एक्स्ट्रा कोलेस्ट्रोल हूंदो आहे, चर्बी जेका वारनि में मौजूदु हूंदी आहे, जेका ब्लॉक कंदी आहे वारनि, उहा चर्बी ख़तमु थी वञे। सो ही मोरिंगा आहे, इहा मोरिंगा जो जादू आहे। अॼु सोचमि त फॉर्म ते मौजूदु हुउसि पंहिंजे ते, हीअ असां वटि वणु मौजूदु आहे, बल्कि 2 असां वटि स्वांजड़े जा वण मौजूदु आहिनि। ऐं जिन्हनि दोस्तनि खे हिन जा पन खपनि था ऐं हिन जा जेके पलड़ा थियनि था उहे खपनि था, असां वटि फ्री ऑफ कॉस्ट मौजूदु आहिनि। दोस्त असां खां हासिलु करे सघनि था। महिरबानी।